मुहर्रम मोटी आयो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी व यफ़क़हू क़ौली। सुम्मा अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व नबीना व हबीबे कुलूबिना व शफ़ीए ज़ुनूबिना व तबीबे नुफूसिना मौलाना व मौलल कौनैन जद्दिल हसन वल हुसैन अबिल क़ासिम मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अला अहलि बैतिहि त्वय्यबीन अत्ताहिरीन अल-मअसूमीन अल-मज़लूमीन व लानतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्नल हुसैन बाबुन मिन अबवाबिल जन्नह व मन आदाहु हर्रमल्लाहु रीह अलैहिल जन्नह। सलवात पढ़ना मोहम्मद व आले मोहम्मद जी ज़ात ते। सभ खां पहिरीं मुंहिंजी तमाम तर हमदो सना, मुंहिंजी तमाम तर तारीफ़ूं उन ख़ालिक़ अकबर जे लाइ आहिनि जंहिं इंसान खे न हुजण मां वजूद जहिड़ी नेमत ॾिनी। उहो ख़ुदा जे इंसान खे जॾहिं ख़ल्क़ कयो त इंसाननि जी हिदायत जे लाइ, इंसाननि जी हिदायत जे लाइ, इंसाननि जी हिदायत जे लाइ 1,24,000 अंबिया खे मोकिलियो। जेॾीमहिल अंबिया जो सिलसिलो ख़त्म थियो त ख़ुदावंद आलम चए थो त नफ़्सा नफ़्सी जे माहौल में, इज़्तिराबीअ जी हालत में, परेशानियुनि जे माहौल में तव्हांखे घबराइण जी ज़रूरत नाहे, छो त अॼु बि हर बाज़मीर इंसान जे सहारे जो नालो हुसैन आहे, जंहिंखे मां तव्हांजे हवाले करे छॾियो जीअं तव्हां हिदायत याफ़्ता थी वञो। यानी ख़ुदा फरमाए थो पियो दुनिया वारनि खे ॿुधाए छॾियईं त अगरि तव्हां जेतिरियूं बि मिल्कियतूं ठाहे छॾियो, जेतिरा बैंक बैलेंस ठाहे छॾियो, जेतिरियूं तव्हां वॾियूं वॾियूं इमारतूं ठाहे छॾियो, अगरि क़ल्ब में हुसैन जी विलायत मौजूद अथव, हुसैन जी मारिफत मौजूद अथव त इन्हनि महलनि में सुकून मिलंदव, मुतमइन हूंदव। लेकिन अगरि क़ल्बनि में हुसैन जी मोहबत न आहे त कॾहिं बि मुतमइन न हूंदव। यानी हुसैन इब्न अली जी ज़ात उहा ज़ात आहे, अगरि असां ॾिसूं वञी करे कोई ग़रीब आहे, कोई मिस्कीन आहे, कखावन घरनि में रहे थो पियो, झूपड़ियुनि में रहे थो, लेकिन दिलि में मारिफत अथसि हुसैन जी, त उहो अॼु बि मुतमइन आहे। छो त हुसैन जी ज़ात उहा ज़ात आहे जंहिं ते ख़ुदावंद आलम दुरूद मोकिले थो। हुसैन जेको नाज़े ख़ुदा आहे, हुसैन जेको दुरूदे ख़ुदा आहे, हुसैन जेको महबूबे ख़ुदा आहे, उहो हुसैन जेको नाज़े किबरिया आहे, ऐं उहो हुसैन जेको असांजी निजात जो ज़ामिन आहे। शुरू में हदीस पढ़ी रसूल ख़ुदा जी, रसूल ख़ुदा छा था फरमाइनि, चवनि था बेशक हुसैन जन्नत जे दरवाज़नि मां हिकिड़ो दरवाज़ो आहे, जेको बि हुसैन सां दुश्मनी रखंदो उहो जन्नत जी ख़ुशबू बि न सुंघंदो। हाणे तव्हां सभिनीनि जे साम्हूं पंहिंजे मौज़ू खे वाज़े कयां, मां छा चयो, इंसानियत जी बका हुसैन, इंसानियत जी निजात जो ज़ामिन हुसैन आहे। यानी जेको हुसैन सां मोहबत रखंदो त उहो कामयाब थींदो, जेको हुसैन सां दुश्मनी रखंदो उहो नाकाम थींदो ऐं कॾहिं बि जन्नत जी ख़ुशबू बि न सुंघंदो। हाणे अगरि असां ॾिसूं कामयाबियूं, तरक़ियूं घणनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे तरक़ी जिस्मानी, ॿी हूंदी आहे रूहानी। जिस्मानी तरक़ी जे लाइ असां केतिरियूं कोशिशूं कंदा आहियूं, सुठा सुठा खाधा खाईंदा आहियूं, फ्रूट खाईंदा आहियूं त जीअं असांजो जिस्म तंदुरुस्त हुजे। ठीकु आहे, कामयाबीअ जे मयार खे ॾिसणो आहे। कामयाबियूं घणनि क़िस्मनि जूं आहिनि, तरक़ियूं ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि, हिकिड़ी जिस्मानी, ॿी रूहानी। मक़सदु इहो आहे ॿुधाइण जो त इंसानियत जी कामयाबीअ जो राज़ छा आहे, इंसान कामयाब कहिड़े तरीक़े सां थी सघे थो। त असां पंहिंजे जिस्म खे कवी करण जे लाइ, जिस्म खे ताक़तवर बणाइण जे लाइ उम्दा उम्दा खाधा खाईंदा आहियूं। लेकिन सामईन गिरामी, अगरि कामयाबीअ जो मयार, तरक़ीअ जो मयार सिर्फ़ु जिस्मानी ताक़त हुजे हा त कॾहिं बि ख़ैबर जे दरवाज़े खे फतह करण वारी ज़ात अली इब्न अबी तालिब जी न हुजे हा।
छो त अली इब्न अबी तालिब जवन जे अटे जी मानी खाईंदो हो, सुकल मानी पानी में पुसाए खाईंदो हो, लेकिन अली खां अलावा कंहिं बि बाबे ख़ैबर खे फतह न कयो। ख़बर पवे थी त कामयाबीअ जो राज़ जिस्मानी तरक्की न आहे, बल्कि कामयाबीअ जो जेको राज़ आहे उहो लिल्लाहियत सां जंहिंजो राबितो मज़बूत आहे, जंहिं ख़ुदा खे सुञातो, जंहिं ख़ुदा जे दीन खे सुञातो, जंहिंजा कदम दीन जे लाइ हुजनि, उहो कल्ह बि कामयाब हो, उहो अॼु बि कामयाब आहे। ता क़यामत ताईं कामयाबी कंहिंखे मिलंदी जंहिंजो ताल्लुक लिल्लाहियत सां हुजे। असां सभु चवंदा आहियूं इंसानियत जी बका छा आहे, ला इलाहा इल्लल्लाह, ऐं ये नारा बुलंद कंदा आहियूं इंसानियत जी बका ला इलाहा इल्लल्लाह, लेकिन इन ला इलाहा इल्लल्लाह जी जेकी बका आहे उहा ज़ाते सैयदुल शुहदा आहे। सलवात पढ़ना मोहम्मद वाले मोहम्मद जी ज़ात ते। यानी हर इंसान चाहे तो पयो तो मां कामयाब थिया। दुनिया में असां ॾिसंदा आहियूं हर मोड़ ते कामयाबी तलाश कयूं था, इंसान जी फितरत आहे। त इंसान छा तलाश कंदो आहे? कामयाबी। ॻाल्हाईंदा अचिजो, इंसान छा कंदो आहे? तलाश, कामयाबी तलाश कंदो आहे। ऐं असां दुनिया में भी कामयाब थियणु चाहियूं था, असां आख़िरत में भी कामयाब थियणु चाहियूं था। दुनिया में कामयाब थींदासीं, वाहिद ज़रियो हुसैन इब्न अली जी ज़ात आहे। अगर आख़िरत में कामयाब थींदासीं तॾहिं बि हुसैन इब्न अली जी ज़ात आहे। ऐं असां कामयाबीअ जो तसवुर छा कयोसीं? दुनिया में आयासीं, दीन मिलियो, शरीयत मिली, हाणे असांजी मर्ज़ी आहे त असां पाण उन मां कहिड़े तरीक़े सां हिदायत हासिल कयूं था। हिदायत हासिल करे चाहे त असां शाकिर बणिजी वञूं, चाहे त असां काफ़िर बणिजी वञूं, लेकिन असां वरी बि चाहींदा आहियूं असां जन्नत में वञूं। ठीकु आहे। ऐं मां पहिरीं छा ॿुधायो त हुसैन जन्नत जे दरवाज़नि मां हिकिड़ो दरवाज़ो आहे। अगर दुनिया में असां हुसैनियत खे सुञातोसीं, दुनिया में असां हुसैन सां राबिता वधायासीं, त जेॾी महिल मरण खां बाद में आलम बरज़ख जो मरहलो तय कंदासीं, हिसाब किताब मिलंदो। जेॾी महिल हिसाब किताब खां बाद में असांजो सामनो थींदो जन्नत सां, त जन्नत जो दरवाज़ो जेको हुसैन इब्न अली जी ज़ात आहे तॾहिं सुञाणींदो जॾहिं असांजा दुनिया में राबिता हुसैन सां हुजनि। ईअं ई थींदो आहे न, कंहिंजे बि घर में वेंदा आहियूं हली त असां जॾहिं घर जे मालिक खां आशना हूंदासीं तॾहिं वेंदासीं दरवाज़े ते, त साम्हूं वारो असांजे लाइ दरवाज़ो खोलींदो, ॼाणींदो, सुञाणींदो, राबितो हूंदो तॾहिं असांजे लाइ दरवाज़ो खोलींदो। लेकिन अगरि जंहिंसां राबितो ई न हुजे, सुञाणप ई न हुजे, त दरवाज़ो असांजे मुंहं ते बंदि कयो वेंदो। चवनि था रसूल ख़ुदा जन्नत में जन्नत जो दरवाज़ो कंहिंजी ज़ात आहे? हुसैन इब्न अली जी ज़ात आहे। जंहिं हुसैन सां दुश्मनी रखी, असांजी कामयाबीअ जो आख़िरी राज़ इहो छा आहे? कामयाब थी करे असां जन्नत में वञूं। लेकिन इहो जन्नत जे दरवाज़े खे जेसि ताईं न सुञाणींदासीं तेसि ताईं असां कॾहिं बि जन्नत में दाख़िल नथा थी सघूं। चवनि था रसूल ख़ुदा हिकु दफ़ो मस्जिद नबवीअ में वेठल हुआ। जेॾी महिल मस्जिद नबवीअ में वेठल हुआ रसूल ख़ुदा, हसनैन मौजूद हा। केॾी महिल हसन खे बोसो ॾेई रहिया हुआ, केॾी महिल हुसैन खे बोसो ॾेई रहिया हुआ। सहाबा ॾिसी करे पुछो, या रसूल अल्लाह, लॻे थो त तव्हांखे काइनात मां सभ खां वधीक जेका महबूब तरीन ज़ात आहे न उहा हसनैन जी ज़ात आहे। त अल्लाह जो नबी खिली करे चए थो, मुस्कुराए करे चए थो त तव्हांजी ख़बर न आहे त ही काइनात में सभ खां अज़ीम तरीन हस्तीअ जा फ़र्ज़ंद आहिनि, उन जा फ़र्ज़ंद आहिनि जेको वजहुल्लाह आहे, जेको यदुल्लाह आहे। इन लाइ इन खां मां बि मोहबत कयां थो। फ़क़ति रसूल मोहबत नथो करे, बल्कि ख़ुदा वंदे आलम बि हुसैन सां मोहबत करे थो ऐं हसन सां मोहबत करे थो। चंता जॾहिं रसूल ख़ुदा मेराज ते वियो, तारीख़ बयान करे थी पई, तारीख़ में मौजूद आहे त जॾहिं रसूल ख़ुदा मेराज ते वञनि पिया, जिब्राइल सैर कराइण शुरू कया आहिनि रसूल ख़ुदा खे। सैर कंदे कंदे ज़हननि में मौज़ू खे रखंदा अचिजो। हुसैन जेको इंसानियत जी बका है, हिदायत जो चिराग, निजात जी कश्ती, यानी ॿियनि लफ़्ज़नि में पूरी जेका ख़ुदा खां बाद में मखलूक आहे उन्हनि जी बका जो ज़ामिन हुसैन आहे। चवंदा रसूल ख़ुदा सैर कंदा पिया वञनि। जेॾी महिल जन्नत में सैर कयनि, जन्नत जे दरवाज़ो हुसैन, जन्नत में सैर कयनि। सैर कंदे कंदे रसूल ख़ुदा जी निगाह हिकिड़े दरख़्त ते पई। दरख़्त खे जेॾी महिल ॾिठो त उन में एॾी ख़ुशबू, एॾी मुअतर करण वारी ख़ुशबू जो रसूल ख़ुदा जी दिलि खे मोहे रही हुई।
रसूल ख़ुदा जिब्राइल खे चयो, ए जिब्राइल, ही दरख़्त इन जी ख़ुशबू पहचानियल थी लॻे, छो त हसन ऐं हुसैन आगोश रिसालत जा पलियल हा। चंदा तारीख़ बयान करे थी पई त रसूल ख़ुदा पुछो त ए जिब्राइल, हिन दरख़्त मां एॾी ख़ुशबू छो थी अचे, एॾी वणंदड़ ख़ुशबू अची रही आहे? त उते जिब्राइल चए थो, ए अल्लाह जा हबीब, हिन दरख़्त जी सिर्फ़ ख़ुशबू मुअत्तर करण वारी न आहे, बल्कि जेको हिन जो मेवो आहे उहो इन खां वधीक समर बख़्शण वारो आहे, फ़ाइदो बख़्शण वारो आहे। चवनि था रसूल ख़ुदा सैर कंदे कंदे थोरी जेॾी महिल सैर शुरू कयो आहे, हिकिड़ी ॿी जॻह ते पहुता आहिनि जन्नत में। उते ॾिसनि था हिकिड़ो ॿियो वण आहे, हिकिड़ो ॿियो दरख़्त आहे जंहिंमां साॻी ख़ुशबू अची रही आहे। जो ख़ुदावंद आलम जो नबी पुछे थो, ए जिब्राइल, ही बि उहो ई वण आहे जंहिंजी ख़ुशबू पहिरीं वारे वण मां अचे पई, हिननि ॿिन्हिनि वणनि जा नाला छा आहिनि? जिब्राइल ॿुधाए थो पियो, हिक जो नालो हसन आहे, ॿिए जो नालो हुसैन आहे। यानी ख़बर पवे थी त जंहिं जन्नत जो दरवाज़ो हुसैन आहे, उन घर में जेके मौजूद शयूं आहिनि उहे बि मनसूब हसन ऐं हुसैन जी ज़ात सां आहिनि। तॾहिं त शाइर चए थो न, अगर हुसैन जो दामन पकड़ियव त आख़िरत में जन्नत मिलंदव। कीअं थो चए शाइर? चए थो, मिलेगी जन्नत पिएगा कौसर, उसी को महशर में चैन होगा, नबी मोहब्बत करेगा उससे के जिसके दिल में हुसैन होगा। यानी हुसैन दुनिया में भी असांजो ज़ामिन, आखिरत में भी कामयाबी जो ज़ामिन। ही अल्लाह जो नबी जेको वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा जो मिसदाक, ओहो बयान करे रहा। इंतहाई आम हदीसूं जेके असांजे सभिनीनि चाहे ले सुन्नत जा बरादरान हुजनि या अहले तशय्युअ हुजनि, पूरी इंसानियत खे ख़बर। इंतहाई हुसैन जन्नत जे दरवाज़नि में हिकिड़ो दरवाज़ो जंहिं उन जी ख़ुशबू सूंघे, जंहिं अगरि जन्नत में वञिणो आहे त हुसैन सां मोहबत करणी पवंदी, जंहिं हुसैन सां दुश्मनी कई उहो जन्नत जी ख़ुशबू बि न सूंघंदो। चंदा उहो ई अल्लाह जो नबी जेको वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन इल्ला यूहा जो मिसदाक आहे, उहो बयान करे रहियो आहे। छा थो फरमाए पियो? चए थो, इन्नल हुसैन मिसबाहुल हुदा व सफ़ीनतुन नजात। यानी बेशक तव्हां नंढे हूंदे खां ई हदीस ॿुधंदा आया हूंदा रसूल ख़ुदा जी, त हुसैन हिदायत जो चिराग आहे, निजात जी कश्ती आहे। यानी जंहिंखे बि अगरि हिदायत जे चिराग जे तरफ़ वञिणो आहे, निजात हासिल करणी आहे, त दामन झलणो पवंदो हुसैन जो। यानी हुसैन जेको हिदायत जो चिराग निजात जी कश्ती आहे। हाणे अगरि असां ॾिसूं 1,24,000 नबी आया, आदम खां वठी करे खातम ताईं जेके बि नबी आया सभिनी हिदायत जा नारा बुलंद कया, सभिनी दीन जूं तबलीगूं कयूं, लेकिन कंहिं बि नबीअ जे बारे में कंहिं बि इहो न फरमायो त फला नबी हिदायत जो चिराग आहे, निजात जी कश्ती आहे, लेकिन उहो जेको वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन जो मिसदाक आहे, उन अगरि इहा हदीस फरमाई आहे कंहिंजे लाइ फरमाई अथई, वाहिद हिकु हस्ती जेका हुसैन इब्न अली जी ज़ात आहे। चवंदा जॾहिं रसूल ख़ुदा आसमाननि ते वियो हो, सभ खां पहिरीं जेॾी महिल रसूल जी निगाह पई, उते बि इहो ई जुमिलो लिखियलु हो, इन्नल हुसैन मिसबाहुल हुदा व सफ़ीनतुन निजात। यानी अगरि निजात जो सफ़ीनो तलाश कयो त वाहिद ऐं वाहिद हुसैन आहे, हुसैन खां अलावा कोई हिदायत जो चिराग भी न आहे, नई निजात जी कश्ती आहे। छो त 1,24,000 नबियुनि जी मेहनत खे बचाइण वारी ज़ात हुसैन जी ज़ात आहे। हाणे तव्हां सभु सोचींदो त ख़ुदावंद आलम जे नबी ऐं ख़ुदा जेको एॾो हुसैन सां मोहबत करे पियो, उन एतिरे आम चिराग सां तशबीह छो ॾिनी? छो चई त हिदायत जो चिराग आहे। ज़हननि में सवाल आयो आहे अलाए न, लेकिन मुंहिंजे ज़हननि में सवाल बि जवाब बि ॾींदी हलां त हुसैन खे ईअं छो चई त हिदायत जो चिराग आहे? ईअं न चई त हिदायत जो सिज आहे, ईअं न चई त हिदायत जो चंड आहे। छो त ॾिसो असां सभिनीनि खे ख़बर आहे चिराग जी हैसियत खे अगरि असां ॾिसूं सिज ऐं चंड जी निस्बत, त चिराग छा आहे? नंढड़ो सो आहे, लेकिन सिज ऐं चंड हिक शइ मां ॿी शइ खे रोशन नथा करे सघनि,
लेकिन चिराग जी या ख़ुसूसियत हूंदी आहे त जेॾीमहिल हिकिड़ो चिराग रोशन थिए थो त उन मां हज़ारे नवां ॿिया चिराग रोशन थी वेंदा आहिनि। तॾहिं समझ में अचे थो पियो त हुसैन खे चिराग जी निस्बत इन लाइ ॾिनी आहे जो अगरि करबला जे मैदान में हिकिड़ो हुसैन रोशन थिए थो त रोज़ महशर ताईं हज़ारे करोड़नि जी तइदाद में ॿिया हुसैनी रोशन थींदा। यानी हिकु नबीअ में एतिरी ताक़त न आहे त उहो ॿिए नबीअ खे ठाहे सघे। न ई हिकिड़ो इमाम पंहिंजी मर्ज़ी पंहिंजी मशीयत सां कंहिं ॿिए इमाम खे ठाहे सघे थो, लेकिन वाहिद हिकु हुसैन अहिड़ो आहे जेको पंहिंजे पाण मां करोड़े हुसैनी पैदा करे सघे थो। यानी हुसैन ऐं इहो हुसैन कॾहिं कबींदो, कॾहिं निजात मिलंदी, कॾहिं जन्नत मिलंदी जॾहिं असां दीन में हुसैन खे दाख़िल कंदासीं। वॾी मिसाल करबला जे मैदान में हज़रत हुर जी नंढे हूंदे खां ॿुधंदा आहियो, इंतिहाई आम ॻाल्हियूं तव्हां जूं ॿुधल ॻाल्हियूं, लेकिन कुझु नया मतालिब तव्हांजे साम्हूं तव्हांजा ज़हन ॿार ॿार ताईं पैगाम पहुचाइणो आहे। करबला जे मैदान में हुर खे अगरि असां ॾिसूं, दुनिया में हुसैन छॾे ॾियूं, सिर्फ़ु नमाज़ पढ़ूं, रोज़ो रखूं, नमाज़ पढ़ूं, क़ुरान पढ़ूं, छा असांखे निजात मिलंदी? छा असांखे जन्नत ताईं पुॼाईंदा अगरि असां वटि हुसैन न हुजे? चवंदा करबला जे मैदान में हुर खे ॾिसूं, हुर वटि नमाज़ हुई, हुर वटि रुकू हुआ, हुर वटि सजदा हुया, हुर वटि रोज़ा हुया, लेकिन हुर वटि इस्लाम मौजूद हो, लेकिन हुर वटि छा मौजूद न हो? सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकिड़ी शइ, कहिड़ी? हुसैन मौजूद न हुअसि। करबला जे मैदान में हुर पंहिंजे लहूअ सां करबला जे रेत ते लिखी छॾियो त अगरि इस्लाम जहिड़े पाक मज़हब मां, मुक़दस मज़हब मां अगरि सिर्फ़ हुसैन खे कढियो वञे त उन वटि सवाइ यज़ीदियत जे ॿियो कुझु बचे ई नथो। यानी अगरि असां इस्लाम क़बूल कयो लेकिन हुसैन दिलि में न हूंदो, हुसैन सां राबितो न हूंदो त असां दुनिया में बि नाकाम, आख़िरत में बि नाकाम। हीअ फ़क़ति इंसानियत जे हिदायत जो ज़ामिन न आहे। मां तव्हांखे पहिरीं खां ई ॿुधाईंदी आई आहियां, हुसैन यानी अल्लाह खां बाद में जेका बि मख़लूक आहे उन्हनि सॼनि जे लाइ निजात जो ज़रियो आहे। नंढे हूंदे खां ॿुधंदा आया हूंदव त जेॾीमहिल हुसैन जी विलादत थिए थी, जेके बि अज़ीम हस्तियूं हूंदियूं आहिनि, जॾहिं उन्हनि जी विलादत थींदी आहे त अजीब मौजज़ा थींदा आहिनि। जेके अज़ीम हस्तियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जी विलादतुनि ते रसूल ख़ुदा आया, मौजज़ा थिया, इमाम अली आया, मौजज़ा थिया, इमाम हसन आया, मौजज़ा थिया, लेकिन जेॾीमहिल हुसैन अञा दुनिया में आयो ई न आहे, ख़ुदावंदे आलम हुकुम फरमाए थो पियो। थी सघे थो केरु नबीअ जी हदीस ते एतिराज़ करे, लेकिन नबी उहो ॻाल्हाईंदो आहे जेको अल्लाह हुकुम कंदो आहे। चवनि था अल्लाह हुकुम कयो आहे त सभ खां पहिरीं जेॾीमहिल हुसैन जी विलादत थिए थी पई, जन्नत खे सजायो वञे। छो जन्नत खे सजायो वञे? जन्नत त चइबो ई उन खे आहे जेका सजल हुजे, जंहिंमें हर क़िस्म जूं आसाइशूं हुजनि, जंहिंमें आराम ई आराम हुजनि, जंहिंमें काई मुश्किलात, काई तकलीफ़ न आहे। लेकिन जॾहिं बि घर जो कोई बानी, कोई वॾो ईंदो आहे त असां सभु बि इहो ई चाहींदा आहियूं त उन घर खे ॿीहर सजायो वञे। ॿियो हुकुम ख़ुदावंदे आलम चए थो हुरुनि खे सजायो वञे। टियों हुकुम जंहिंखे ॿुधाए मां तव्हां ताईं पंहिंजो पैगाम पहुचायां, चवनि था टियों हुकुम कहिड़ो? ख़ुदावंदे आलम जी ज़ात ॾिनो आहे। ख़ुदा चए थो पियो त जहन्नम जी बाहि खे थधो कयो वञे, जहन्नम जी बाहि खे विसायो वञे। हाणे अगरि असां ॾिसूं त छा जहन्नम में सिर्फ़ु मुस्लमान मौजूद हुया या सिर्फ़ु ॿियो कोई मौजूद ई रहो? न, बल्कि जहन्नम में मुशरिक बि मौजूद हा, मुल्हिद बि मौजूद हा, यहूदी भी मौजूद हा, लेकिन खुदा यो हुकुम दई करे ॿुधाए रहियो आहे ता क़यामत ताईं जे इंसाननि खे त हुसैन जी ज़ात फ़क़ति मुस्लमाननि जे लाइ निजात जो बाइस न आहे, सिर्फ़ु मोमिननि जे लाइ निजात जो बाइस न आहे, सिर्फ़ु शियनि जे लाइ निजात जो बाइस न आहे, बल्कि हुसैन जी ज़ात उहा ज़ात आहे जंहिंसां अगरि यहूदी अगरि अची करे जुड़नि, ईसाई जुड़नि, मुल्हिद जुड़नि, मुशरिक जुड़नि, सभिनीनि खे निजात मिले थी। जिंदाबाद, 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 मुर्दाबाद, मुर्दाबाद, जियो
जो मौला सलामत रखे, आबाद रखे। टाइम घटा, जल्दी जल्दी पंहिंजे इख्तिताम ताईं पहुचाया मौज़ू खे। चंदा खुदावंद आलम जो जहन्नम जी बाहि खे विसायो वञे, छो त हाणे उहा मखलूक अची रही आहे जेका फ़क़त मुस्लमाननि जे लाइ न, जेका सिर्फ़ मोमिननि जे लाइ न, जेका सिर्फ़ शियनि जे लाइ न, बल्कि क़यामत ताईं जेका क़ौम, जेका नस्ल जेकी पहिरीं अची चुकी आहे, जेका बाद में मुस्लमाननि जी दुनिया आहे, यहूदियुनि जी दुनिया आहे, ईसाइयुनि जी आहे, अगरि हिंदू आहिनि तॾहिं बि अगरि हुसैन सां जुड़ंदा निजात हासिल थींदी। तॾहिं त ऐं चोथों हुकुम कहिड़ो खुदावंद आलम ॾिनो, इंतहाई दिलचस्प वणंदड़, जेको असां नंढे हूंदे खां ॿुधंदा ईंदा आहियूं त खुदावंद आलम इहो हुकुम ॾिए थो पियो त जेॾी महिल हुसैन जी विलादत थिए थी, फ़रिश्तनि खे, मलाइकनि खे ख़ुदा जो हुकुम आयो आहे, सभ जा सभ आसमाननि खे छॾियो, ज़मीन ते वञो, मुस्तफ़ा खे मुबारक ॾियो। छो? इहो एॾो अजीब हुक्म हो जेको महबूब हुअसि रसूल ख़ुदा, जंहिं ते पंहिंजी शरीयत ख़तमु कयईं, अली जंहिं ते दीन जी नेमतुनि जो इख्तिताम थियो, दीन इख्तिताम ते पुरियो, लेकिन खुदावंद आलम इहो हुकुम तॾहिं मलाइकनि खे न ॾिनो हो, फ़रिश्तनि खे न ॾिनो हुयईं त अलीअ जी विलादत थी आहे, तव्हां ज़मीन ते वञी करे मुस्तफ़ा खे मुबारक ॾियो। न, इहो एज़ाज़ जेको हासिल आहे हुसैन खे हासिल आहे। फ़ातिमा एतिरी ख़ुदा जी ख़ासि कनीज़ जेका जन्नत जी मालिकाणी, पूरो जो पूरो अहले बैत जो घराणो जन्नत जो मालिक आहे, उनजी विलादत ते बि खुदावंद आलम ईअं न छो त तव्हां फ़रिश्तनि खे, त पूरा जा पूरा फ़रिश्ता वञनि हुसैन जी मुबारक ॾियनि रसूल खे। जेॾी महिल हुसैन जी विलादत थिए थी, खुदावंद आलम चए थो पूरा जा पूरा मलाइक वञो रसूल खे हुसैन जी मुबारक ॾियो। चवंदा जेॾी महिल आसमान में अगरि कोई असां बि कंहिं जॻह ते वेंदा आहियूं, अगरि इलाही इज्तिमा हुजे त शोर बपा थींदो आहे। चवंदा आसमान में अजीब क़िस्म जो शोर हो, जेॾी महिल इहो शोर टिनि मुख़्तलिफ़ आसमाननि ते रहंदड़, टिनि मुख़्तलिफ़ खितनि में रहंदड़ मलाइकनि ॿुधो आहे त उहे परेशान थी करे ॿियनि फ़रिश्तनि खां पुछनि था पिया छा क़यामत अची रही आहे, त उते आवाज़ परवरदिगार अचे थी पई, क़यामत नथी अचे, क़यामत जो वारिस हुसैन अची रहियो आहे, यानी क़यामत जो वारिस हुसैन अची रहियो आहे। चल मुख़्तसिर कंदी हलां। चवनि था टे फ़रिश्ता, फितरुस, सलसाइल, कलकाइल, जंहिंजा वार ऐं पर सड़ी चुका हुआ। हाणे अगरि असां ॾिसूं फ़रिश्ता मलाइक मादी मखलूक न आहिनि, जंहिंजा आम इंसाननि वांगुरु वार हुजनि, आम पखियुनि वांगुरु वार हुजनि, या आम पखी जीअं उॾंदा आहिनि उहा उॾंदा हुजनि, पोइ हिननि जा पर, हिननि जा वार कहिड़े क़िस्म जा जेके सड़ी विया, जंहिंखे अगरि निजात मिले थी त उनजो वाहिद ज़रियो हुसैन जी ज़ात थी। चवनि था इन्हनि वारनि मां मुराद, अलामा मजलिसी पंहिंजे किताब में बयानु कनि था, इन वारनि मां मुराद इन्हनि फ़रिश्तनि जो इल्म हो, ऐं इन्हनि परनि मां मुराद इन्हनि फ़रिश्तनि जो अमल हो, जंहिंजो इल्म ऐं अमल सड़ी चुको हो, जंहिंजो इल्म ऐं अमल ख़तम थी चुको हो। हाणे अगरि इहो इल्म ऐं अमल किथां बहाल थिए हा त उहा बि ज़ात फ़क़त ऐं फ़क़त हिकु हुसैन इब्न अली जी ज़ात हुई। यानी फ़रिश्तनि जो ख़बर पवे थी पई त न फ़क़त इंसानियत जो, फ़रिश्ता मलाइक अंधेरे में घिरजी वञनि, अंधेरे में गिरफ़्तार थी वञनि, अमल सड़ी वञनि, अगरि असांजा इल्म खसिजी वञनि असांखां, तॾहिं बि असांखे घबराइण जी ज़रूरत न आहे, छो त असां वटि क़यामत ताईं अहिड़ो ज़रियो ख़ुदा छॾे ॾिनो जंहिंजो दामन अगरि असां झलंदासीं, पकड़ींदासीं त क़यामत ताईं रुसवाई असांजे क़रीब न ईंदी। ऐं इहो बि ॿुधाईंदी हलां त इन्हनि टिनिनि फ़रिश्तनि खे जेका निजात मिली हुई उहा हुसैन जे जिस्म सां मस थियण सां न मिली, बल्कि हुसैन जंहिं झूले में सुतो हो उन झूले जी, चाहे लकड़ियुनि जो हुजे या लोहे जो हुजे, उन मां निजात मिली हुई। यानी ख़बर पवे थी त पई अगरि हुसैन अगरि असांजे दरमियान ज़ाहिरी तौर ते मौजूद न आहे त जेका बि शइ हुसैन सां निस्बत रखे थी, जेका बि शइ हुसैन सां मंसूब आहे, उहे अॼु बि असांखे सदाऊं ॾेई रहिया आहिनि। घबराइण जी ज़रूरत न अथव। अगरि अॼु हुसैन करबला में हिकिड़ी क़ब्र में सुतल आहे, उन ताईं नथा पहुचो पिया त तव्हां मजलिसूं जेके बपा थी रहियूं आहिनि, ही मुहर्रम असांखे सॾे रहिया आहिनि त अचो असांजे तरफ़, जेका शइ हुसैन
असां मंसूब हूंदी आहे भले हुसैन उते मौजूद हुजे न हुजे ज़ाहिरी तरीक़े सां, लेकिन जेॾीमहिल हिननि बारगाहुनि में अचो था असांजा क़ल्ब रोशन थियनि था, असांखे हिदायत मिले थी। वॾी मिसाल 8 मुहर्रम मंसूब आहे गाज़ी अब्बास सां। गाज़ी अब्बास जेको वफ़ाउनि जो ख़ुदा, वफ़ाउनि जो ख़ुदा, ज़ैनब जे परदे जो मुहाफ़िज़, हिक वक़्त जे इमाम जी नुसरत कीअं कई अथई। चवनि था अगरि जीअं ई काफ़िला हुसैन पुॼियो आहे करबला में 2 मुहर्रम ते, अब्बास जंग करणु चाहे थो, खेमा हणे थो, 4 मुहर्रम आई आहे, हुसैन चए थो अब्बास असांखे जंग जो आगाज़ नाहे करिणो। 4 मुहर्रम आई, लश्कर वधंदा विया, लेकिन हुसैन चयो अब्बास जंग नाहे करणी। एसि ताईं जो शब आशूर आई, आशूर जो ॾींहुं बपा थियो, सिज उभरियो, तॾहिं बि अब्बास जूं निगाहूं हुसैन जे तरफ़, हुसैन खां सिर्फ़ु हिक तमन्ना, आका मूंखे जंग जी इजाज़त ॾे। छो अब्बास एतिरो बेचैनो? छो त अब्बास जी फ़िक्र सिर्फ़ु इहा हुई त अगरि अब्बास हिन दुनिया मां हली वियो त ज़ैनब जी चादर जो मुहाफ़िज़ केरु थींदो? मां चवां अॼु जनाब उम्मुल बनीन खे सॾे रही आहियां, बीबी हली अॼु तुंहिंजे अब्बास जो मसाइब जनाब ज़हरा जंहिंखे दुआउनि में घुरियो हई, हा मौलाए काइनात जंहिंखे तूं दुआउनि में घुरियो हो, अॼु उन जो ॾींहुं अथई, हली असांजी इबादत पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। जनाब ज़हरा जी क़ब्र ते जेॾी महिल न ज़ैनब आई आहे, ज़ैनब चएसि थी अम्मा अम्मा जेॾी महिल मुंहिंजो कासिम 13 सालनि जो टुकड़ा टुकड़ा थियो हो, ज़ैनब घबराई न हुई, ज़ैनब परेशान न थी हुई। जेॾी महिल अली अकबर जहिड़े शबीह पैगंबर खे सीने में बरछी लगी, अम्मा ज़ैनब घबराई न। अम्मा जेॾी महिल 72 कदमनि जी दूरी ते हुसैन खे कुसजंदे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, लेकिन तॾहिं बि ज़ैनब घबराई न। हिकिड़ो मरहलो अहिड़ो हो जंहिंमें ज़ैनब घबराई, अम्मा उहो मरहलो हो ज़ालिमनि जे सर तां चादर खे लाथो, उहा चादर खयई, नहर फुरात जो रुख कयई, ऐं गाज़ीअ जे सिर जे साम्हूं रखी चए थो ज़ैनब तोखे नाज़ हुयो, हिकु मुंहिंजो अहिड़ो भाउ जंहिंजे आसिरे वतन छॾियो हुई, जंहिं ते गुरूर हुयई, जंहिं ते मान हुयई, हाणे ज़ैनब तुंहिंजी चादर अब्बास खे सॾ, अब्बास अथई। अम्मा उहो मरहलो ज़ैनब लाइ बर्दाश्त जे क़ाबिल न हो। अज़ीज़ान मज़लूम करबला ज़ैनब जो आसरो हो, सकीना जो आसरो, तव्हां ॿुधंदा आया हूंदो जॾहिं अकबर जी लाश ते हुसैन पहुतो हो न, हुसैन जी बीनाई हली वई हुई, जॾहिं झुकी करे बरछी कढणु चाहे पियो, हुसैन जी रीश में हिकु वार भी सफ़ेद न हो। अल्लाह ॼाणे कहिड़ी क़यामत जेॾी महिल हुसैन उथियो, हुसैन जे रीश में हिकु भी वार सियाह न आहे। लेकिन अगर बीनाई हली वञे हुसैन तॾहिं बि कोई भी इंसान हुजे हली सघंदो, हुसैन महसूस करे सघे पियो, लेकिन जेॾी महिल अब्बास जी शहादत थिए थी, हुसैन जा ॿई हथ कबर ते, हुसैन जी सदा बुलंद थिए थी, परवरदिगार हाणे हुसैन
टूटी पई अगर जजी कमर टूटल हो जाए और सही भी ना सकदा अल्लाह यारा हुसैन अब्बास जी लाश खाड़ लाए तेरे अंदाज में वया हुंदा जे कभी न सके तेरे तरीके से नहरे फुरात आई पुण्यो हुंदो चंदा हुसैन जेडी वेला ने निगाह पयस अब्बास जी लाश ते अल्लाह जाने केड़े अंदाज में अब्बास जी लाश चंदा बाजू कला मेरा कला ताबो दोआरी ताई सिर्फ कासिम जो लाश पामाल था लेकिन किताब लिखन था मक्तल जो तजलील कासिम जो लाश पामाल थो तही का खल में पूरा जिस्म पामाल थो पूरा बदन पामाल थो हुसैन का गोथरी वांगुर एक गंढी वांगुर खया लेकिन अब्बास जो जिस्म वो ढेवा टुकड़ा टुकड़ा गया शूर जो सतायल हुसैन एक चादर बिछाई चादर में अब्बास जो करेला हिकड़ो टुकड़ो रखे तो केन वाला ब्यो टुकड़ो रखे तो ये हिकड़ी गंढ ठाई थी जी हिकड़ो मजदूर हुदो सजो दी थकी करे शाम जे टाइम पे जे घर जे तरफ ही दो अल्लाह जाने हुसैन जेडी वाला या गंढ खाई हुंदी हुसैन भी काकी वधाई हुंदी चौथा निगाह में ज़ैनब हुआस निगाह में सकीना हुआस चंदा जेडी वाला हुसैन खेमे जे दरवाजे ते पुजो अंदर आयो से तो सकीना मौजूद हुसैन सकीना के लिटो हुसैन जे तो गए सकीना जी निगाह इंदा गंधते पई हुसैन जी सकीना री मरी विदी चंदा तारीख बयान करी थी तो हुसैन निगाह जे जरिए ज़ैनब के इशारों कयो ज़ैनब समझी वई सकीना चेती बाबा मुझे चाचो के थे और तो हुसैन चेती सकीना वधिक वजाहत न कई चेतो सकीना तुम जो चाचो इन दुनिया में रहे रहो सकीना चेती बाबा मुझे अकबर कुमार जी रहो लेकिन अकबर जो लाश तो खेमन में आंदो हो मुझे चाचा अब्बास जो लाश की तरह आता हुसैन ज़ैनब खेली से तो तो सकीना तुम जो चाचो का दावर होया माँ पढ़ाया मुखा हुसैन अब्बास जो लाश खड़ी न था आता सकीना जी थी पुफी अम्मा आलिया अब्बास चाचा जी लाश घर जी करे खड़ो